हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरां अवामी तहरीक जे सॾ ते कारपोरेटिंग फार्मिंग केनालनि डेमनि लाक़ानियत ऐं वसिलनि जी फुट ख़िलाफ़ एहतजाजी बुख हड़ताल कई वई, जंहिं जी अॻुवाणी मरकज़ी अॻुवान हुस्ना राहू जो ॼाम तमाची ज़िले सदर सरमन राजपर सेक्रेटरी अशोक कुमार ऐं समेत हैदराबाद जा अॻुवान जंहिंमें असलम परवेज़ उमराणी, हाजी ख़ान समो, अब्दुल हई भुट्टो, सलीम बुद्ध, सिंधियाणी तहरीक जी साइमा अरबाब, फ़ाइज़ा सुमरो, सिंधी शागिर्द जे अली रज़ा जलबाणी, इरफान राशारी, अहमद अली टारप ऐं ॿियनि अॻुवाणियुनि कई। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻुवान कामिर इक़बाल पिणु शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाननि बुख हड़ताल खे ख़िताब कंदे चवणो हो त इंटरनेशनल मीडिया में ख़बरूं हलंदड़ आहिनि त सिंध में मौजूदा तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा अमेरिका हवाले करण जी डील थी चुकी आहे। असीं बिलावल भुट्टो शहबाज़ इत्तेहादी सरकार खां पुछूं था त सिंध जी वसीलनि जा कब्ज़ा ऐं उनजा फ़ैसिला इस्लामाबाद ऐं अमेरिका जो छो पिया थियनि। अमेरिका सां ॻुझी डील कंहिं कई, कहिड़ी कानून तहत कई। सिंध जे वसीलनि ते सिंधी क़ौम जो हक़ आहे। सिंध में मौजूदु तेल गैस ज़ख़ीरा ॻुझ ॻोह में अमेरिका हवाले कया पिया वञनि। वसीलनि मुतलिक़ अमेरिका सां ॻुझ डील करणु आइन टोड़ण बराबरि आहे। आइन टोड़ींदड़ आमिर ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई करण जो मुतालबो कयो वियो।